बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो असांजो टॉपिक आहे वेब 3.0 एंड मेटावर्स। हिकिड़ो ट्रेंडिंग टॉपिक आहे ऐं अॼुकल्ह तमामु घणो जेको आहे इन ते ॻाल्हि ॿोल पई कजे। सोचियुमि त छो न इन ते थोरी घणी पंहिंजी राय ऐं जेकी नॉलेज आहे उनखे शेयर कयो वञे ऐं जेको आहे ॿुधायो वञे। हर हिकु दौर में हिकिड़ियूं नयूं नयूं इन्वेंशन्स आयूं आहिनि। जॾहिं वेब जो पहिरियों दौरु हो उन में जेको असां ब्लॉग सिस्टम में आयासीं, असां हिकिड़ो रीडिंग मटीरियल डिजिटलाइज़ थी वियो, उनखे असां रीड करे पिए सघियो इंटरनेट जे थ्रू। वरी जेको सेकेंड पंहिंजो वर्जन आयो इंटरनेट जो, उन में असां इंट्रैक्शन पे करे सघियासीं, वेब सां इंट्रैक्शन माना मैसेजिस करे पिए सघियासीं। ऐं सोशल नेटवर्क्स जो दौरु आयो, यूट्यूब जो दौरु आयो जिते असां इंट्रैक्शन करे पिया सघियासीं। ऐं वीडियो कॉलिंग जो दौरु आयो, उहो वेब 2 जो दौरु हो। वेब 3 असां फर्दर डिस्कस कयूं था, पर इन खां अॻु में मां अगरि ॻाल्हि ॿोल कयां त मां सदाईं हिकिड़ी शइ खे जेको आहे तमामु अॻिते रखंदो आहियां, उहा आहे डेटा। डेटा वॾी शइ आहे ऐं जेको आहे डेटा छा चइबो आहे, AI में त हूअं ई चवंदा आहिनि त AI में रोल ईअं प्ले कंदी आहे डेटा जीअं इंसानी जिस्म में रत। त हिते बि जेको कॉन्सेप्ट आहे वेब 3 जो, उहो इन बेसिस ते आहे डेटा जो। असुलु मसइलो छा हो, जेके अथॉरिटीज़ हूं, जेके सेंट्रल अथॉरिटीज़ हूं, उन्हनि वटि हिकिड़े यूज़र जी पूरी सारी डेटा पई हुई। उहे केॾी महिल बि चाहिनि त उन यूज़र खे कढी सघनि, केॾी महिल बि चाहिनि त उन यूज़र सां कुझु बि करे था सघनि। इन ई बेस ते हिकिड़ो छा चइबो आहे वेब 3.0 जो जेको ही वर्जन क्रिएट कयो वियो आहे, इहो इन ई बेसिस ते क्रिएट कयो वियो आहे त डेटा जेको आहे उहा कंहिं सेंट्रल या हिकिड़े प्लेटफॉर्म ते न हुजे, उहा मल्टीपल रिसोर्सिस कंहिं ऑर्गेनाइज़ेशन वटि न हुजे, मल्टीपल जॻहियुनि ते पई हुजे ऐं उहा पंहिंजो उन सां कमु थिए। अॻिते हलंदासीं फर्दर, जीअं हलंदा वेंदासीं त ईअं ॻाल्हियूं असांजूं क्लियर थींदियूं वेंदियूं। मे बी हींअर का ॻाल्हि या का पॉइंट मे बी सम्झ में न ईंदी हुजे, फर्दर असां अॻिते जीअं वधंदासीं त ॻाल्हियूं क्लियर थींदियूं वेंदियूं। हीउ हिकिड़ो वर्जन 1 जो मूं कुझु वेब पेजिस कढिया आहिनि जेके पंहिंजे दौर में इलाही मशहूरु हुआ। ऐं हिकिड़े पासे याहू जो पंहिंजो पेज खुलियल आहे ऐं हिकिड़े पासे विकीपीडिया जो। ही पेजिस हा उन दौर में ॾाढा यूज़ थिया आहिनि। उन दौर में हिननि खे ॾाढी माना हू छा चइबो आहे सम्झो वेंदो वॾी अहमियत ॾिनी वेंदी हुई, पर वक़्त साण जिते UI ऐं पंहिंजो डिज़ाइनिंग साइड जीअं कमु वधियो त हिननि खे वक़्त साण चेंज कयो वियो ऐं अपग्रेड कयो वियो। असुलु मसइलो इहो हूंदो आहे, वक़्त साण अगरि को माण्हू अपग्रेड नथो थिए त उन लाइ बि मसइलो हूंदो आहे। हिकिड़ो इन जो टर्म आहे लाइफ लॉन्ग लर्निंग प्रोसेस। तव्हांखे लर्न करिणो आहे टिल डेथ। तव्हां लर्न कंदव, जंहिं ॾींहुं तव्हां लर्न न कयो उन ॾींहुं तव्हां सम्झो ख़तमु हो ऐं तव्हां पोइ माना सम्झो कुझु न करे सघिया उन ॾींहुं। बहरहाल वेब जो वर्जन नंबर 1 हो, जंहिंमें मूं तव्हांखे कुझु वेबसाइट्स ॾेखारियूं। याहू उन जो मेन स्क्रीन, मेन इंटरफेस, ऐं ॿिए पासे विकीपीडिया उन जो मेन इंटरफेस। वर्जन 2 जो जॾहिं इहो आयो, छा चइबो आहे, असां वटि हिकिड़ो कॉन्सेप्ट, त उन में असां वटि फेसबुक जी जेकी इनोवेशन ही, जेकी इन्वेंशन ही असांजी फेसबुक जी, त इहा सम्झी वञे थी त वेब 2 में आई, जंहिंमें असां कॉन्ट्रीब्यूट बि करे था सघियासीं। माना असां उन सां इंट्रैक्शन बि करे था सघियासीं। असां पंहिंजो फेसबुक ते जस्ट लाइक असां का पोस्ट हणी छॾी या असां इंट्रैक्शन पे कई। ऐं ॿिए पासे विकीपीडिया बि थोरो घणो जेको आहे डिजिटलाइज़ थियो, पंहिंजियुनि शयुनि खे चेंज कई। ऐं मेन इन में अगरि ॾिठो वञे प्रोसेस त तव्हांजो जेको आहे UI ते बि फोकस या डिज़ाइनिंग साइड बि फोकस कयो वियो आहे।
अच्छा हेठां मूं हिन लिखियो आहे क्रिएटिंग द न्यू जॉब्स शेयर्ड इकोनॉमी इन टर्म खे ऐं क्रिएटिंग न्यू जॉब्स खे अगरि एक्सप्लेन कयां त हर दौर में का न का अहिड़ी इन्वेंशन थींदी आहे जॾहिं रिवोल्यूशन ईंदो आहे न त उहो का न का चेंज कंदो आहे त जॾहिं वेब पहिरीं वेब फस्ट बि आई तॾहिं बि चवनि था त माण्हू तमामु घणा डिस्टर्ब थिया हिन शइ खां जॾहिं हिकिड़ो डिजिटल प्रोसेस आयो जॾहिं छा चइबो आहे कंप्यूटर हर सेक्टर में पंहिंजो अची विया हर सेक्टर में डिजिटलाइज़ थी विया ऐं हर सेक्टर में अची विया त उन महिल बि माण्हू डिस्टर्ब थिया हुआ जेके पेपर वर्क कंदा उहे जॾहिं डिजिटलाइज़ थियणु लॻा त हुननि लाइ हिकिड़ा मसइला पिया आया लर्निंग जा मसइला पिया आया सो तंहिंजे करे इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो वियो आहे लाइफ लॉन्ग लर्निंग प्रोसेस जो अगरि जे हिन केरु इन कॉन्सेप्ट खे अगरि रियल लाइफ में इन शइ खे हिकिड़ो आदी थी थो वञे या इन फ्रेमवर्क ते हलणु शुरू थियो थो वञे त हर ॾींहुं का न का नई शइ सिखणी आहे कंहिं न कंहिं शइ लाइ जफ़ाकशी करणी आहे त माना उनजो वधीक कमु भलो थी वेंदो मेजर डिफरेंस बिटवीन द ओल्ड वर्जन्स असां वटि जेको मेजर डिफरेंस आहे त पहिरीं स्लाइड लिखियलु आहे वेब वॉज कंट्रोल्ड बाय सम ऑफ द ऑर्गेनाइज़ेशन मूं जेकी अॻु में ॻाल्हि करे छॾी त कंहिं न कंहिं ऑर्गेनाइज़ेशन जे अंडर ईंदो हो सपोज़ कयो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां गवर्नेंस बॉडी जेकी हुई उहा कंट्रोल कंदी हुई जीअं का फेसबुक ते का ग़लति पोस्ट कयां या कुझु बि अहिड़ो कॉन्टेंट रखी छॾियां जंहिंजे थ्रू हिकिड़ो छा चइबो आहे डिस्टर्बेंस थिए या जंहिंजे थ्रू त रिपोर्ट कनि मूंखे माण्हू त हूअ मुंहिंजे अकाउंट ते पोइ हिकिड़ो बैन लॻी वेंदो ऐं मूंखे जेको आहे उहो बंदि करे छॾींदा इहो मसइलो हो हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन जो ऐं आउं सम्झा थो त फेसबुक हींअर हिकिड़ो इंसानी लाइफ में हिकिड़ो वॾो किरदारु अदा करे थी ऐं हर वेबसाइट एतिरी इंसान खे पाण खे ख़बर कोन्हे एतिरी मूंखे ख़बर कोन्हे जेतिरी मुंहिंजे पंहिंजो सिस्टम खे ख़बर आहे त हीअ छा थो लाइक करे उहो को बि मिसाल हुजे यूट्यूब जूं सजेशन्स हुजनि फेसबुक ते सर्चिंग हुजे ऐं जेके बि आहिनि उन यूज़र बिहेवियर ॾिसी करे इहे टेक्नोलॉजी जेके अॼुकल्ह ट्रेंडिंग ते हलनि पियूं AI ऑगमेंटेड रियलिटी ऐं इहे जेके बि शयूं आहिनि इहे जेके टॉप ते हलनि पियूं इहे सभु हिकिड़ी शइ ते बेस आहिनि उहा आहे डेटा अगरि डेटा खे तव्हां सम्झी था वञो त हिकिड़ी भली शइ थी वेंदी अच्छा ॿी ॻाल्हि त जॾहिं ऑर्गेनाइज़ेशन्स जे अंडर या कंहिं सिंगल कंपनीअ जे अंडर असांजी डेटा पई हूंदी त असां उन वेब में कॉन्ट्रीब्यूट कोन करे थे सघियासीं उन इंफ्रास्ट्रक्चर में कोन करे कॉन्ट्रीब्यूट कोन थे करे सघियासीं वेब 3 में असां वटि इहा हिकिड़ी माना प्लस पॉइंट आहे त असां उन में कॉन्ट्रीब्यूट करे था सघूं ऐं हिकिड़ो सिंगल डिजिटल एसेट बि क्रिएट करे था सघूं हिकिड़ी सिंगल कंपनी बि क्रिएट करे था सघूं जेकी रेवोल्यूशन या जेको अॻियां असांखे बिज़नेस में फ़ाइदो ॾेई थी सघे वेब वर्जन 3 की पॉइंट्स मूं लिखिया आहिनि हिन में पहिरियों ऑनरशिप ॿी शइ डिसेंट्रलाइज़ टी शइ कॉन्ट्रीब्यूशन जीअं मूं तव्हांखे ॻाल्हि कई त ऑनरशिप माना जेके पोयूं वेबूं 2.0 या 1.0 ते आउं ॻाल्हि कयां त उन्हनि जी ऑनरशिप हिकिड़ी सिंगल ऑर्गेनाइज़ेशन सिंगल या के 10-15 ऑर्गेनाइज़ेशन्सूं जिन वटि हिकिड़ी छा चइबो आहे असांजे वेब जी ऑनरशिप हुई उहे उनखे हैंडल पे कयूं उन्हनि जी जेॾी महिल जेकी मर्ज़ी वणे त उहे कनि ऐं उन्हनि हिकिड़ा स्टैंडर्ड्स पे ॾिना उन्हनि स्टैंडर्ड्स जे थ्रू असां जेको आहे हिन खे कयो पिए ऐं उन खां पोइ आहे डिसेंट्रलाइज़ेशन डिसेंट्रलाइज़ेशन मां मुराद इहो त हू हिकिड़े सेंट्रल पॉइंट ते कोन पियो हूंदो या ईअं सम्झो सपोज़ कयो त अगरि सपोज़ कयो हिकिड़े सर्वर ते डेटा पई आहे या हिकिड़े तव्हांखे कीअं सम्झां की वेबसाइट में डेटा पई आहे सर्वर ते
त हाणे अगरि उहो सर्वर हैंग थियो थो वञे या उहो उनखे केरु जेको आहे को वायरस हुन में छॾे थो ॾिए त उहा डेटा या उहा वेबसाइट उहो सिस्टम लो थी वेंदो, उहो वेही रहंदो। हिते जेको कमु थींदो उहो जेॾी महिल बि तव्हां का ब्लॉकचेन में पंहिंजो एडिशन कई त तव्हांजो उहो मिनिमम उन जा 12 नोट्स हूंदा आहिनि ऐं 12 नोट्स ते अलॻि अलॻि तरीक़े सां अलॻि जॻहियुनि ते वञी तव्हांजी उहा डेटा स्टोर थींदी आहे। अगरि सपोज़ कयो मेन पॉइंट इन जी इहा आहे त इनखे चेंज केरु नथो सघे, हीउ चेंज करे कोन थो सघे। हीउ जेको कमु कंदो आहे उहो मेजॉरिटी ऐं माइनॉरिटी ते कमु कंदो आहे, वोटिंग सिस्टम ते कमु कंदो आहे। हिन जो दिमाग़ ईअं ई हूंदो आहे त जीअं वोटिंग सिस्टम ते त अगरि सपोज़ कयो 3 जॻहियुनि तां मां हुनखे चेंज करे थो सघां, चेंज करे थो वञा ऐं जेके ॿिया जेके नोट्स आहिनि उन्हनि ते अगरि 12 मां अगरि मां 3 जॻहियुनि ते चेंज कयां थो त ऑब्वियसली ॿिए पासे जेके आहिनि मेजॉरिटी हूंदी मुंहिंजनि नोट्स जी त उहे चेंज न थींदा ऐं उन्हनि ते डेटा पई हूंदी त सिस्टम इहो डिक्टेट कंदो त हा हीअ मेजॉरिटी आहे, असांखे डिसीशन हीअ वठिणो आहे, हीअ डेटा सही आहे, उहा डेटा तव्हांजी डिस्प्ले थींदी। इहो ई पॉइंट आहे त अॼु ताईं हींअर ताईं जेके रिसर्चिस या जेके ॻाल्हियूं पियूं थियनि त हिन में हैकिंग अवेलेबल कोन्हे, हैकिंग जा चांसिस तमामु घटि आहिनि। उहा वजह सिर्फ़ु इहा आहे त हेतिरा नोट्स जेके क्रिएट थी विया, हाणे उन्हनि नोट्स ते केरु कहिड़ी ख़बर हैकर खे त कहिड़े सर्वर ते या कहिड़ी जॻह ते उहा डेटा पई आहे, हू एतिरी रसाई हासिलु नथो करे सघे। अञा ताईं अहिड़ी का पंहिंजो ब्लॉकचेन में शइ कोन्हे थी जंहिंजे थ्रू असां चई सघूं त इहो पॉसिबल आहे हैक करणु या न, पर फ़िलहाल ताईं असांखे ई ॼाण आहे त हैकिंग अवेलेबल कोन्हे। ब्लॉकचेन प्रिंसिपल पहिरीं त ट्रांसपेरेंसी, उन खां पोइ गवर्नमेंट्स, उन खां पोइ हैकिंग। या ट्रांसपेरेंसी सिधी सही ॻाल्हि, सॼी शइ तव्हांजे साम्हूं हूंदी, ट्रांसपेरेंसी हूंदी ऐं तव्हांखे हर शइ जी ख़बर पइजी सघे थी। माना हिते चीटिंग अवेलेबल कोन्हे, चीट कोन था करे सघो, जेकी शइ असुलु हूंदी उहा हूंदी। माना इन में असांजो पोयुनि हुन में वञूं वेब 1 में या वेब 2 में त हिकिड़ी जॻह ते डेटा पई ई, असां उन डेटा खे अगरि चेंज करे था सघूं या का सपोज़ कयो सेकेंड जेको असांजो पॉइंट आहे गवर्नेंस, त इन इहा का गवर्नमेंट्स बॉडी या का ऑर्गेनाइज़ेशन चाहे मुंहिंजे वेबसाइट ते को अकाउंट ठहियलु हुजे उनखे ब्लॉक करे छॾे, उहा उन ऑर्गेनाइज़ेशन माना मुंहिंजो अकाउंट ब्लॉक करे छॾियो, त इहो हिकिड़ो मसइलो आहे। ऐं ॿी ॻाल्हि मूं तव्हांजी जीअं अॻु में ऑलरेडी ॻाल्हि करे छॾी त हैकिंग जेकी आहे उहा पॉसिबल कोन्हे ऐं कांट रिमूव और चेंज। हिन में मेन मसइलो इहो आहे जेका शइ थी वई सो थी वई, हिन जो मेन पॉइंट इहो आहे जो हो गया सो हो गया। मिनिमम हिन जा 12 नोट्स हूंदा आहिनि। इन खां पोइ असां वधीक ॻाल्हि ॿोल था कयूं मेटावर्स ते। मेटावर्स हिकिड़ो एक्सपीरियंस आहे, माना इमर्सिव एक्सपीरियंस आहे जेको असां फील था कयूं। माना उहा हिकिड़ी अहिड़ी पंहिंजो दुनिया त कोन था चई सघूं, पर हिकिड़ी अहिड़ो डिजिटल पंहिंजो एक्सपीरियंस ॾिनो वियो आहे जंहिंजे थ्रू करे था सघूं। इन टॉपिक ते माण्हू जाम परेशान थिया ऐं जॾहिं फस्ट जेकी पहिरीं वीडियो आई उनखे ॾिसी मां बि थोरो परेशान थी वियुसि त हीअ कहिड़ी बलाया ऐं हाणे असांजो छा थींदो। सो बहरहाल डिजिटल कम्यूनिटी आहे या हिकिड़ी वॾी ऐं कॉम्बिनेशन ऑफ टेक्नोलॉजीस। इन में पहिरीं जेकी टेक्नोलॉजी थी यूज़ थिए उहा वर्चुअल रियलिटी आहे। सेकेंड नंबर ते ऑगमेंटेड रियलिटी ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस, क्लाउड, इन जे अंदरि जाम सारियूं ॿियूं टेक्नोलॉजीज़ आहिनि जेके मां हिते लिखी न सघियो आहियां, पर जेके बि ट्रेंडिंग ते टेक्नोलॉजीज़ आहिनि उन्हनि जो कॉम्बो आहे। हीउ मेटावर्स हिकिड़ो कॉम्बो आहे ऐं इहो छा चइबो आहे, असां वटि हिकिड़ो VR जो ग्लास हूंदो आहे जंहिंजे थ्रू असां पाए करे उनखे एक्सपीरियंस करे था सघूं ऐं जस्ट लाइक दैट के असां का बि शइ करे था सघूं। ईअं सम्झो त मूंखे कंहिंसां मीटिंग करणी आहे ऐं मां हुन सां VR जे थ्रू माना हिकिड़ी कुर्सी पंहिंजो हिकिड़े ई सोफ़े ते वेही
या पंहिंजो चांहि पीअंदे हुन सां डायरेक्टली इंटरेक्ट करे थो सघां इहो बाय थ्रू ब्लॉक चेन बाय थ्रू कॉम्बिनेशन ऑफ द टेक्नोलॉजीस या इन्वेंशन थी आहे ऐं या अञा बि अॻिते वधंदी जेको लॻे पियो त अच्छा उन खां पोइ हिकिड़ो छा चइबो आहे स्क्रीन आहे जीअं त स्क्रीन्स में बि चेंजिंग्स आहियूं असांजो LCDs में बि तव्हां ॾिसो त जेके चेंजिस आहियूं हींअर कर्व TV हिकिड़ी अची वई आहे जंहिंजे थ्रू कर्व LCD अची वई आहे जंहिंजे थ्रू असां हिकिड़ो छा चइबो आहे मूवीअ जो भले नमूने सां जेको आहे व्यू वठी था सघूं हर एंगल खां हर पासे खां NFT नॉन फंजाएबल टोकन NFT छा आहे बेसिकली तव्हांजी हिकिड़ी यूनिक शइ आहे का बि डिजिटल एसेट उन में स्टोर कराए छॾियो सपोज़ कयो तव्हां का शइ ठाहे छॾी तव्हां का इमेज ठाहे छॾी जेकी यूनिक आहे कंहिं वटि बि न आहे त उहा तव्हां NFT में स्टोर करे उनजी NFT ठाहे छॾींदा NFT बेसिकली छा आहे हिकिड़ी यूनिक तव्हांजी आइडेंटिफिकेशन आहे यूनिक की तव्हांखे मिली वेंदी ऐं NFT जो ॿियो जेको मां इहो टॉपिक लिखियो आहे ट्रेल असां हिनखे ट्रैक करे था सघूं ब्लॉकचेन जो वॾे मां वॾो जेको ख़ुशूसियत इहा बि मां चवंदुसि त असां ट्रैक करे था सघूं सपोज़ कयो का पंहिंजो को घरु आहे उहो मूं वरितो उन खां पोइ मूंखां कंहिं ॿिए वरितो ईअं 10 ॼणनि जी जेकी चेन हली जिन बि ख़रीद कई सपोज़ कयो 10 ॼणनि उहा शइ ख़रीद कई आहे त इन जो जेको रिकॉर्ड हूंदो असां बाय थ्रू ब्लॉक चेन कुझु ई सेकेंड्स में उहो रिकॉर्ड ॾिसी था सघूं त हिन जो रियल ऑनर केरु हो या हीअ रियल परचेज़िंग जेकी हीअ फर्स्ट ऑनर हिन जो केरु हो सो इहे ई कुझु स्लाइड्सूं जेके मूं चाहियां पियो त डिस्कस कयूं वञनि ऐं फर्दर बि इनशाला फ्यूचर में तव्हां सां जेको आहे मुखातिब थियो थैंक यू